नाज़रीन, नवां जतोई में मुतासिर मालवंद मारोड़न के जानवरन लाइ नौशरो फेरोज़ प्राइवेट वेटनरी सोशल फोरम नवां जतोई पारां ॻोठ हाजी अहमद खान कोराई में एक ॾींहं लाइ फ्री वेटनरी मेडिकल कैंप लगाई वई। उन हवाले से वधिक रिपोर्ट करे रहियो आहे नवां जतोई खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर नवाब अली चांडियो। तकरीबन 14-15 दोस्तन पाण में डोनेशन करे ऐं जेको आहे सो भाग्यन जी ख़िदमत करण जी कोशिश कई आहे। उन में घर घर वञी असां जेको आहे सो मालवंद माण्हुनि जी ख़िदमत कंदासीं। उन्हनि वीचारनि जा बरसात ऐं सैलाब जे वजह सां उन्हनि जा घर किरी पिया आहिनि ऐं रहिया खोया बीमारियुनि जी वजह सां उन्हनि जा जानवर बि मरी रहिया आहिनि। असां पाण में डोनेशन करे ऐं उन्हनि जी जेको असां ख़िदमत करण जी कोशिश कई आहे। फ्री वेटनरी मेडिकल कैंप लगाई वई आहे जंहिंमें जानवरनि जो घर घर वञी वैक्सीनेशन ऐं बीमार जानवरनि जो इलाज कयो वेंदो। हिन अहिड़ी बरसात ऐं ॿोॾि जे करे मालवंद माण्हुनि जो जानवर मरी रहिया आहिनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में, जंहिंमें गलगोटो ॻंढ जी बीमारी वॾनि जानवरनि में ऐं जेके बकरनि में उन में PPR ETV रतावा दस्त एंटीरोटॉक्सिमिया ऐं रतावा दस्तनि जी बीमारी आहे। उन लाइ असां पंहिंजी मदद पाण तहत वेटनरी कैंप लगाया आहे जंहिंमें घर घर वञी वैक्सीनेशन करे रहिया आहियूं ऐं जानवरनि जो मुफ़्त में इलाज करे रहिया आहियूं। घर घाट ते विया फसुल वियो पर असां माल इन नंढड़ा बच्चा वठी रोड ते पहुतासीं। असांजे माल में मच्छर जे ज़रिए ख़तरनाक बीमारी आई जेको काफ़ी माल मरी वियो आहे ऐं असां वटि हींअर को बि सरकारी डॉक्टर जेको पघारूं खणे थो उहो लड़ी न आयो आहे। बाक़ी प्राइवेटी डॉक्टर जेके आहिनि नवाब चांडियो आहे या हुनजी ॿी टीम आहे उहा असां वटि पहुता आहिनि। उहे असांजे माल खे सुयूं इलाज मुक्त कनि पिया। बाक़ी सरकारी माण्हू को बि न आयो आहे। असांजो हींअर महिल ताईं 80 खां 90 ढोर मरी चुका आहिनि। असां मिसकीन माण्हू आहियूं। असांजो माल काफ़ी माल बीमार पियो आहे। अञा ताईं 80 खां 90 ढोर असांजा मरी चुका आहिनि। माल खे बचा जा टुका ऐं इलाज कयो अथनि, वैक्सीन कई अथनि। वॾी वॾी महिरबानी असांजे ॻोठनि जी मदद कई अथनि।